प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मैदान में दरार। लुका 2 बाब। बचाइण वारो अची वियो आहे। कस्बे में जाम ऊंदा हो। ॿाहिरि मैदान में दरार पंहिंजी रिडनि जी हिफ़ाज़त करे रहिया हुआ। ही हिकु ॾुखियो कमु हो, पर हुननि जी एतिरी इज़त न हुई। माण्हू हुननि सां ईअं नफ़रत कंदा हुआ जीअं डाकुनि सां ऐं चोरनि सां कंदा आहिनि। छा हुननि जी मदद कंदड़ या हुननि खे बचाइण वारो को बि कोन हो? छा हुननि खे क़बूल करे वरितो हो त हू ॿियनि माण्हुनि में बिल्कुलु घटि इज़त वारा आहिनि? हू थकियल हुआ ऐं वण जी थड़ सां टेक लॻाए वेठा हुआ, पर ओचितो हू सभु उथी विया। आधी राति ओचितो हुननि ते सोजरो थियो। तेज़ रोशनी जे करे उन्हनि पंहिंजी अखियुनि खे लिकायो त जीअं हू सुठे तरह ॾिसी सघनि, ऐं हू तमामु घणा डिॼी विया हुआ। ख़ुदा जो पैगाम ॾियण वारो हिकु फ़रिश्तो आसमान खां ज़मीन ते उन्हनि वटि आयो। दरार गौर सां फ़रिश्ते खे ॾिसण लॻा जेका आसमान मां आयो हो। ड्रिजो न, आऊं अव्हां खे हिकु वॾी ख़ुशीअ जी ख़बर ॾियां थो जंहिंसां हर कोई ख़ुशि थी वेंदो। अॼु दाऊद जे शहर में अव्हां लाइ हिकिड़ो बचाइण वारो ॼायो आहे जेको मसीह आहे ऐं असांजो मालिक आहे। अव्हां लाइ हिकु निशान आहे त अव्हीं हिकु ॿारड़े खे कपिड़े में वेढ़ियल ऐं आहर में पयल ॾिसंदा। दराड़नि गौर सां ॿुधो, हिकु बचाइण वारो। उन्हनि जा दिल ख़ुशी सां भरिजी विया। ख़ुदा उन्हनि खे विसारियो न हो। ऐं पोइ आसमान में घणाई फ़रिश्ता उन मुआज़े जे बारे में ख़ुदा जी हमद करण लॻा त बचाइण वारो पैदा थियो आहे। दराड़ गुदाम ॾांहुं विया ऐं मरियम, यूसुफ ऐं बालिक यसू जी ॻोल्हा कई। हू ॾाढा ख़ुशि हुआ जॾहिं उन्हनि यसू खे ॾिठो जेका उन्हनि खे बचाइण वारो हो। ही बि सच आहे त बचाइण वारो अव्हां लाइ बि पैदा थियो हो। मालिक यसू खे चओ त हू तव्हांजी ज़िंदगी में अचे ऐं तव्हां खे अहिड़ी ख़ुशी मिलंदी जेका कॾहिं तव्हां सां धार न थींदी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।